नाज़रीन, चांहि हूअं त सियारे में घणी पीती वेंदी आहे, पर के अहिड़ा शौक़ीन बि आहिनि जेके गर्मी में बि चांहि जा केतिरा ई कोप पीअंदा आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुकियो। जेके माण्हू मानी घणी खाइनि उन्हनि खे दुश्मन जे दर ते ॿधण जहिड़ो सॾिबो आहे, पर जेके सॼो ॾींहुं चांहि पुठियां हुजनि उन्हनि खे छा चइजे। चांहि जा शौक़ीन हिक खां हिकु पिया आहिनि, पर जेके असांखे मिलिया उहे बि पंहिंजो मटि पाण आहिनि। हीउ हमरा ॾींहं में 10 चांहियूं पीअंदो आहे, कॾहिं कॾहिं इहो अंग 15 ताईं पहुचियो वञे। कोप आहिनि, तव्हां ॾिसो था जीअं सिंध जो चांहि जीअं सौगात वांगुरु आहे। चांहि त सिंधी माण्हू खे हर 15 मिंटनि खां पोइ मिले उना नथो करे। रूटीन वाइज़ त ईअं कोई हिसाब किताब कोन है, कॾहिं बि 10 बि थियो वञनि था, कॾहिं 5 थियो वञनि था, कॾहिं 15 थियो वञनि था। अभी मेरे पास ऐसे एक ग्राहक बैठा हुआ है, तकरीबन वो घंटे के अंदर तकरीबन 4-5 चाय पीता है, वो अभी भी मौजूद बैठा हुआ है। पाण असुल लाड़काणे जो ऐं संदसि नालो आहे आशिक़। न रुगो नाले में पर ही अमली तौर आशिक़ आहे ऐं संदसि इश्क आहे चांहि सां। चांहि पीअंदा राति थक लही वेंदा, हली मज़दूर मां मज़दूरी कयूं था, पुठियां चांहि पीअंदा थक लही थो वञे। तक़रीबन 10 पीऊं था, 10 साईं चांहि सां मज़दूरी कोई थकी कोन थो लहे। ॿुधी न, चांहि तमामु टेस्टी आहे। असां 5 कोप पीअंदा आहियूं। हैदराबाद हवा प्यारे सिंधी शहर आहे, असांखे घुमण मज़ो अचे थो। 5 कोठ आहे, सिंधी माण्हू असां। चवंदा आहिनि त चांहि निंड फिटाईंदी आहे, पर मेहराण यूनिवर्सिटी जे प्रोफेसर सलमान खे चांहि पीअण बिना निंड ई कोन अचे। ऐं पर्सनली चांहि पीअण खां पोइ मूंखे वधीक निंड पियो अचे। 15-16 कंट्री विज़िट करे आयो। मुंहिंजो हिकिड़ो आहे फ्रेंड, उते आहे जैपनीज़। हाणे वो हींअर बि मूंखे कॉल थो कहे, सैम प्लीज़ कम एंड मेक अ टी फॉर अस एंड आई लाइक अ दूध पत्ती टी। चांहि उहो वाहिद बिना नशे वारो मशरूब आहे जंहिंजे शौक़ीननि खे चांहि जो मवाली चयो वेंदो आहे। सुठी चांहि में खीर, खंड ऐं पती त मिलाई वेंदी आहे, पर ॾंद कथा इहा बि आहे त चांहि में हिकु कारी ज़री बि मिक्स कई वञे थी। इस चाय में सिर्फ एक मोहब्बत डालते हैं हम लोग, ये है कि हम लोग क्वालिटी सही रखते हैं। यार अफीम बात ये है कि हम लोग इसमें मोहब्बत डालते हैं, लेकिन लोग बोलते हैं ये अफीम है, लेकिन अफीम कोई ऐसी बात नहीं है। यहाँ पे अल्हम्दुलिल्लाह आप सिंधी स्पीकिंग भी चाय ज़्यादा पीता है और उर्दू स्पीकिंग भी ज़्यादा चाय पीता है। सॼी सिंध वांगुरु हैदराबाद में बि पछतो ॻाल्हाईंदड़नि जूं वॾे अंग में होटलूं आहिनि। इन्हनि होटलुनि ते मालिक खां वठी कारीगर ऐं वेटर्स ताईं समूरा माण्हू पछतो ॻाल्हाईंदड़ हूंदा आहिनि। सिंध वासियुनि खे इन्हनि होटलुनि ते सुठी चांहि त मिले थी, पर इन्हनि होटलुनि जो अंग ईअं ई वधंदो रहियो त पोइ सिंध वासियुनि लाइ मसइला वधंदा वेंदा। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।